शिदातकोट में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां पीपी शहीद भुट्टो अगवान मुनीर बिरोई के घर ते पुलिस चढ़ाई ऐं एहलकार सैदुल्ला तुनियो जे कराची पुलिस हथां गिरफ़्तारी खिलाफ़ कारकुनन हथन में बैनर ऐं पार्टी जा झंडा खणी सिजाल फाटक खां हिक एहतजाजी रैली कढी कोडूमोडू चौक ते धरणो हयो। उन मौके ते शहीद भुट्टो जे अगवान वज़ीर अली खोसो, हबीब पतवजो, अज़हर जरवार, गुलाम रसूल उमरानी, खान आरिजो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त कराची पुलिस जी एसएसपी ख़ालिद कोराई नाजायज़ केस दाख़िल करे मुनीर बिरोई खे हिरासा करे रहियो आहे ऐं सियासी बुनियादुनि ते कूड़ा केस ठाहिया पिया वञनि। हुननि चयो त जेकॾहिं उहे इंतकामी कार्रवायूं बंदि न कयूं वयूं त एहतजाजी तहरीक खे वधीक तेज़ कयो वेंदो। अॻवाननि जो चवणु हो त मुनीर बिरोई हिकु सियासी कारकुन आहे जंहिं सॼी ज़िंदगी पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो में कमु कयो आहे ऐं मथसे लाॻापियल समूरा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। अहिड़ो अमल खुलियल सियासी इंतकाम आहे जॾहिं त शहर जे सियासी समाजी ऐं मज़हबी अॻवाननि वाह पंद्राणी, सैयद अकबर शाह, हुब्दार मीरजद, ज़ैब सिंधी, इमदाद लोहर, शौकत चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मुनीर बिरोई हिकु बहादुर ऐं मुख़लस कारकुन आहे जंहिंजो कंहिं बि क़िस्म जे ॾोहनि सां को वास्तो न आहे। हुन पंहिंजी सॼी ज़िंदगी मुनीर मुर्तज़ा भुट्टो जी पार्टी लाइ वक़फ़ कई आहे। हुननि वधीक चयो त जेकॾहिं फौरी तौर ते उहे कार्रवायूं बंदि न कयूं वयूं त भरपूर एहतजाज कयो वेंदो ऐं तहरीक खे वधीक तेज़ कयो वेंदो। अॻवाननि उहो बि मुतालबो कयो त सैदुल्ला तुनियो जेको हिकु पुलिस एहलकार आहे ऐं जंहिंजो कंहिं बि ॾोहनि सां को तालुक़ न आहे जंहिंखे आज़ादु कयो वञे। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शिदातकोट।